नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे रेड़की में ख़बर ॾींदा हलूं त रेड़की लॻ सुई शरीफ़ में खोसा बिरादरी जो ज़मीनी मालिकी तां एहतजाज मुज़ाहिरो। इन मौक़े ते हाजी शाह ॾिनो खोसो, मोहम्मद यूसुफ खोसो, अली शेर खोसो ऐं ॿिया साहिल खोसो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो बाअसर हफ़ीज़ुल्लाह खोसो, अली रज़ा खोसो, भूरल खोसो ऐं अली हसन खोसो वारनि कुझु सालनि खां वठी असांजो इन्हनि सां ज़मीनी तकरार हलंदड़ आहे ऐं इहे माण्हू असांजी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। असांखे मौत मार धमकी ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त ज़मीन जो केस कोर्ट सगोरी में हलंदड़ आहे। अॼु हफ़ीज़ुल्लाह खोसो असांजी ज़मीन ते किरेन काय कब्ज़ो करणु चाहे थो। जॾहिं त असांखे ख़बर पई त असां बर वक़्तु रवायती पुलिस खे इतला ॾियण बावजूदि पुलिस का बि कार्रवाई नाहे कई। हिननि वधीक चयो त असांजे हलंदड़ मामले तां को बि जानी नुक़सान थी सघे थो। असां IG सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो करियूं था त मामले जी जांच करे असांखे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।